नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु नवाबशाह में ख़बर ॾींदा हलूं त अॼु 6 जनवरी नामारो नामूर अदाकार गुलाब चांडियो जो जन्म ॾींहुं है। सिंध धरती हज़ारें साल पुरानी सक़ाफ़त रखे थी। इन ख़ूबसूरत धरती केतिरनि ई नामियारनि फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि, ॾातनि धणनि खे जनम ॾिनो है, जिन पंहिंजे फ़न ज़रिए मुल्क गैर तोड़े दुनिया लेवल ते शोहरत माणींदड़ अहिड़नि फ़नकारनि में जगत मशहूर अदाकार गुलाम मोहम्मद गुलाब चांडियो भी शामिल है। गुलाब जो जन्म 6 जनवरी 1958 ते नवाब शाह भरसां ॻोठ रईस शहमीर खान चांडियो में थियो है। गुलाब चांडियो पीटीवी जे 300 सिंधी उर्दू ड्रामनि फिल्मनि में पंहिंजे अदाकारी जा जोहर ॾेखारे मुल्क जे लाइ गैर शोहरत माणी है। सिंधी ड्रामा नूर जाम तमाची, मारवी, चंड गिरण, सिंधु सुञाणप बणिया। खेसि मञता तौर केतिरनि नंढनि वॾनि अवार्डनि समेत प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवार्ड सां नवाज़ियो वियो है। गुलाब चांडियो 1980 खां 2016 ताईं अदाकारी जा जोहर ॾेखारे पाण पाकिस्तान तहरीक इंसाफ में पिणु शामिल थियो। कुछ वक़्तु बीमार रहण बाद 18 जनवरी 2019 में गुलशन इकबाल कराची में दम धनी हवाले कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।